हड़ई हिक जहिड़ा। जी हाँ दोस्तों, ज़बरदस्त एक ड्रामो सीरियल हड़ई हिक जहिड़ा यानी एक मज़ाया ड्रामो तमामु जल्द KTN वारनि जो अचण वारो आहे। इन जी अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं। साम्हूं तव्हां ॾिसी सघो था ड्रामो लिखियो पियो वञे, जंहिंजो स्क्रिप्ट तयारु कयो पियो वञे। इंशाल्लाह कुझु ॾींहंनि में KTN मज़ाया सोप सीरियल आहे हड़ई हिक जहिड़े जी रिकॉर्डिंग शिकारपुर जे ख़ूबसूरत लोकेशननि ते शुरू कई वेंदी। ड्रामे जो शेड्यूल ठाहिण दौरान कुझु यादगार पल कैमरा जी अख में क़ैद कयासीं ऐं सीनियर आर्टिस्ट इमदाद अली सूमरो ऐं अदा दाद मोहम्मद बलोच सां गॾु। एग्जीक्यूटिव डायरेक्टर पीर अमजद अली, स्क्रिप्ट एडिटर अनवर सुहाग, लेखक अरशद आज़ाद रांझाणी, को डायरेक्टर दाद मोहम्मद बलोच, डायरेक्टर ज़फ़र खोखर साहब। जी दोस्तों, हड़ई हिक जहिड़ा ही तव्हां शेड्यूल बि ॾिसी सघो था, स्क्रिप्ट बि ॾिसी सघो था। इहो तयारु कयो पियो वञे, सोप सीरियल आहे, ॾाढो मज़ाया सोप सीरियल आहे। तमामु जल्द ऐं जेको आहे न KTN ते इहो रिलीज़ थींदो। इन जी जेको आहे पहिरीं एपिसोड रिलीज़ कई वेंदी, लेकिन हीउ शिकारपुर जे ख़ूबसूरत लोकेशननि ते शूट कयो वेंदो। जी हाँ, सिंध जो प्यारो शिकारपुर शहर जंहिंजो अचार बि मशहूरु आहे। हीअ तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी सुबुह सुबुह सां आंदीसीं दोस्तों। वॾो सोप सीरियल आहे KTN वारनि जो। लाइक सब्सक्राइब उदासी TV खे शेयर बि कंदा।